वेरुन जी वस्ती, वेरुन जी वस्ती। मां कुछ डिफरेंट किस्म जो सरदार है। ताही कयो कुछ ॾींहं मूंसां गॾु रहो, मूंखे परखियो ॾिसो, वेझड़ाई खां तव्हांखे ख़बर पवंदी त मां माण्हुनि सां कीअं थो मिलां, सजणनि सां मुंहिंजो वर्ताव कहिड़ो आहे ऐं मां दुश्मननि सां कीअं पेश थो अचां। मां हिते रहणु चाहियां थो ऐं मुंहिंजी दिलि चवे थी त पूरे हिन ॻोठ ते हिकिड़ो सीरियल लिखां, पर रोज़ी रोटी जो मसइलो आहे, उन करे मूंखे मजबूरन वापसि वञिणो पवंदो। प्राइवेट जॉब जी तव्हांखे मंथली घणी इनकम मिले? 80,000 रुपया, फ़ोन ऐं पेट्रोल जो ख़र्चो। हिकु ड्रामा सीरियल तव्हां केतिरे अरसे में लिखी वेंदो? 5 या 6 महीना लॻी सघनि था। इन्हनि 5-6 महीननि जा जेकी बि इनकम आहे, जेकी बि पेमेंट आहे, उहा तव्हांखे मां ॾींदुसि। तव्हां हिते वेही हिकु ॻोठाणी शानदार क़िस्म जी सीरियल लिखो, हिकु वस्ती जी कहाणी लिखो जंहिंमें दर्द बि हुजे, मोहबत बि हुजे, बल्कि हिकु नौजवान सरदार जी कहानी लिखो, उनजी मोहबत जे बारे में लिखो, उनजे दर्द जे बारे में लिखो। मुंहिंजे ज़हन में ख़बर अथव ड्रामे जो नालो कहिड़ो अचे पियो? कहिड़ो? नालो हुजे वेरिन जी वस्ती। हिकु डिघो सोप सीरियल हुजे, उन में तव्हांजी ज़िंदगी जा सच्चा किस्सा हुजनि, ख़ासि तौरु मोहबत वारो किस्सो वधीक फोकस हुजे। सरकार अवां रुगो ॻाल्हियूं पे कयूं ऐं छोकिरी को जो उॾारे वियो। कहिड़ी छोकिरी जी ॻाल्हि थो करे? बानो सालें जी भेण, जंहिंजो अवां खे हेतिरे वक़्त खां इंतज़ारु हुयो। केरु उॾारे? पुराणो को चाहींदड़ हुयुसि, नौरोज़ नाले शख़्स। शादी थी वियसि या गला निकिरी वई? उन सां पीउ जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ निकाह करे हली वई। पीउ जी मर्ज़ी जे ख़िलाफ़ निकाह? ॻाल्हि का सम्झ में कोन आई। सरदार माना त चिबड़ छोकरी जी शादी में राज़ी न आहे। बानो जी शादी हुनजे भाउ गूंगे कराई आहे, हुनजो निकाह करे ऐं ॻोठ खां रवानो करे छॾियईं। मतलब त ॻोठ छॾे चुका आहिनि बानू ऐं हुनजो चाहींदड़। हा सरकार, का ख़बर न आहे केॾां विया, पर मूंखे शम्स जो ॾाढो फ़िक्र आयो ऐं हुनखे शमीर खान जे क़ैद मां कढण जी कोशिश कयो। सरकार बुरो ई सही, पर को बि पंहिंजो साथी आहे। वो मदद जे लाइक़ त कोन्हे को, पर पोइ बि मूं सूबेदार बचल खे खान बहादुर जे बंगले ते छापे हणण जे लाइ मोकिलियो आहे ऐं इहो बि चयो अथमांसि त कंहिं बि सूरत में शम्स खे आज़ादु कराए वठ। जेकॾहिं सूबेदार विकाम जी न वियो त पोइ शम्स खे शमीर जे चंबे मां आज़ादु कराईंदुसि। शमीर खान, मूंखे तव्हां सां अकेलाई में कुझु ॻाल्हाइणो आहे। ये मुंहिंजो लेखक दोस्त आहे, ॻाल्हि बार न वेंदी, ॻाल्हि कर। सरदार शमीर खान, मां दरअसल शम्स खे वठण आयो आहियां। तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे त शम्स मूं वटि आहे? उन ॻाल्हि खे छॾियो सरकार, मूंखे सिर्फ़ु तव्हां पंहिंजी ओताक जे पुराणनि कमरनि जी तलाशी वठण ॾियो। गुड। इन जो मतिलबु त मुख़बिर तव्हांखे कंफर्म जॻह ॿुधाए छॾी आहे त इहो शम्स किथे आहे? सरकार, मां चरियो थोरा ई आहियां जो कंफर्म रिपोर्ट खां सवाइ तव्हां जहिड़े सरदार जी ओताक ते रेट कंदुसि। हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छल सूबेदार बचल, मां पंहिंजे ओताक जे सभिनी कमरनि जी तोखे तलाशी ॾियां थो, पर जेकॾहिं उतां शम्सू न निकितो त पोइ मां तुंहिंजी वर्दी लहराए छॾींदुसि। सरकार, मूंखे मथां खां हुकुम मिलियो, वरना बकवास बंद कर। हींअर जो हींअर तूं पंहिंजी तलाशी वारो अमल पूरो कर। तेसिताईं मां तोखे बहितरीन कारकर्दगी ॾियण जो सर्टिफिकेट ॾियण लाइ मथे ॻाल्हायां थो, टेंशन न कर। सब मामला तय थी चुका है, बस मुझे ये चांडोकी जो निकाह थी वञे, उन खुशी में मां तुंहिंजी सज़ा माफ़ करे छॾींदुसि। शामिर मूंखे तोमां का बि शिकायत कान्हे।
तो सॼी ज़िंदगी असांजे करे अज़ियतूं ऐं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं, उन जी थोरी सज़ा त मूंखे बि मिलणु घुरिजे न। हा उहो सभु त ठीकु आहे, पर घणो वक़्तु मां तोखे पंहिंजी नज़रुनि जे साम्हूं बर्दाश्त नथो करे सघां। छो त शादी खां पोइ तूं मूंखे ऐं चांडोकी खे गॾु ॾिसंदे तोखे तकलीफ़ थींदी, ऐं सॼी ज़िंदगी तूं असांखे गॾु ॾिसी सड़ंदो रहंदे, पचंदो रहंदे। जेकॾहिं चांडोकी कंहिं ॿिए जी थी वई त पोइ हिन दुनिया में मुंहिंजो पोइ वैल्यू छा रहंदो? चांडोकी छा सोचींदी? छा सोचींदी त मूं जेके बि हुन सां ॻाल्हियूं कयूं उहे बसि ठलियूं कयूं? न, हरगिज़ न। चांडोकी मुंहिंजी आहे, मुंहिंजी रहंदी। तुंहिंजी कुंवार थियण खां बहितर आहे त मां ज़हर खाई मरी वञा ऐं तोखे मरी ॾेखारियां। इहो ख़्याल मुंहिंजे दिलि मां कढे छॾ त हिन जनम में मां तुंहिंजी थी सघंदसि। जेकॾहिं हिन जनम में तूं मुंहिंजी न थी त पोइ यादि रखी छॾ त पोइ मां तोखे ॿियो कंहिंजी थियण बि कोन ॾींदुसि। तूं सिर्फ़ु शाहज़र ख़ान जी आहीं, शाहज़र ख़ान जी। तुंहिंजो नालो भले सदर ट्रम्प छो न हुजे, पर तूं मूंखे अपनाए कोन सघंदे। तूं रुॻी अॼो की राति सब्र कर, सुभाणे जे सिज में तोसां निकाह करे क़ैद कंदोमांइ ऐं अहिड़े ज़िंदान में हली उछलाईंदोमांइ जिते तूं दाऊं कोकूं ऐं सदका भरींदी। पोइ ॾिसां केरु आहे ख़ान साहब जेको तोखे मूंखां आज़ाद कराए। काश जेकॾहिं बाबा जानी उन्हनि जे हथां न मारिजी वञे हा त चांडोकी अॼु मुंहिंजे निकाह में हुजे हा। पापुल सोडो असांजो अरडो जवान आहे। मां सम्झां थो त उमेद बि आहे त ज़ीनत खे ख़ुशि रखंदो, गैरतमंद थी जवान आहे। मां पीउ आहियां, मां त पंहिंजी हर दुआ में पंहिंजी ज़ीनत लाइ ख़ुशियूं घुरंदो आहियां अलाह को, त मुंहिंजो अलाह हुनखे ख़ुशि रखंदो। तोखे ख़बर आहे कल्ह मंझंदि जो ज़ीनत वटि वई हुअसि, अलाह जो शुक्र आहे ख़ुशि लॻी पई आहे पंहिंजे घर में। हा मूंखे त छॾे ई न पई, चई मानी खाई पोइ वञजांइ। पापुल हाणे तूं गामूअ जो काथे रिश्तो ॾिस त पोइ उनखे बि शादी करायूं, इहो चरियो बि सियाणो थी वेंदो। शादी अहिड़ी शइ आहे न, मां ॾिस पहिरियों चरियो हुउसि, तोसां शादी कयो हाणे सियाणो थी वियो आहे। चवी सच थो, पर गामो बि को कमकार करे न, के दुकान बुकान ते वञी लॻे त माण्हुनि खे ख़बर पवे त कमकार करे थो। बाक़ी हाणे नाकारा माण्हू खे केरु ॾींदो? इहा शादीअ जी ज़िम्मेवारी जॾहिं मथां आयसि न त पोइ ॾिसजांइ पापुल पाण सुधरी पवंदी। वांदो वेही वेही छोरो हद हराम थी वियो आहे। हाणे हिन खां कहिड़ो कमु पुॼंदो? मूं बि बस कई आहे, हाणे टोकियासि बि कान थी, छोरा ही कर ही कर ही कर, मूंखे ख़बर आहे कोन कंदो न। वांदो माण्हू घर वारनि खे बि कोन वणे, पर राज वारनि खे बि कोन सुवंदो आहे। इहा ॻाल्हि त सम्झायांसि पई न अब्बा, गामण दुनिया बेज़ार थी वेंदई, अकेलो रहिजी वेंदे, पर सम्झे ई नथो। मूं बि खणी हथ कढिया आहिनि। पापुल अलाह में आसरो रख, मां बि गामूअ खे सम्झाईंदुसि, अलाह कंदो सही दग ते अची वेंदो। बाबा अम्मा हाणे मां सही दग ते अची वियो आहियां। हाणे मां तव्हां सां वाइदो थो कयां त ॻोठ में कंहिंखे परेशान न कंदुसि। ॻोठ जूं जेके बि छोकिरियूं आहिनि इहे सभु मुंहिंजूं भेनरूं आहिनि, ऐं जिते तव्हां चाहींदो न मां उते शादी कंदुसि। ऐं ॿी ॻाल्हि त ऐं ज़ीनत जे मामले में तव्हांखे सही दग ते आणण वारो मां आहियां। इहा ॻाल्हि मञणु मुराद आहे। हा शाप सां मुंहिंजे गामण खे ज़ीनत जे लाइ जेको दिलि में मुंहिंजे बुग़्ज़ हुयो न, उहो मुंहिंजे गामण हटाए छॾियो। मूंखे सम्झाईंदो हुयो मुंहिंजो बच्चो आहे। अम्मा बाबा रही ॻाल्हि मुंहिंजे नाकार हुजण जी, मुंहिंजो दोस्त न बाबा जाऊ जिन चांहि पे न हलियासीं, उन सां मां ॻाल्हाए आयो आहियां। हाणे मां हुनजी होटल ते वेंदुमि, मज़दूरी कंदुमि, मां खोड़ सारा ॾोकर आणींदुमि, तव्हांखे पुछे रखंदुमि, मां बि ख़ुशि रहंदुमि। सदको वॼई, सच में चवी? मूं तोखे छा चयो पापुल त अलाह में उमेद न लाए,
अल्लाह मुआसरो लाहिणु कुफुर थी कुफुर। हाँ हाणे ॾिस गामूं कहिड़ियूं भलियूं भलियूं ॻाल्हियूं थो करे, ये सुधरी वियो थी हाणे। आई तोखे चवंदी कानुसि सदको वञा पंहिंजे गामण तां, इहो सुधरियल अलाए केरु छोकिरे खे मछराईंदो उनजी ॻाल्हियुनि में अची वेंदो, न त मुंहिंजो बच्चो अहिड़ो थोरी कोई आहे। अॼु त अंदरि ठारे छॾियो अथई अब्बा एॾियूं ॻाल्हियूं करे। ओए ठुडा ओए ॾिठे वरी उहे हिते रह पियूं ॻाल्हियूं। मम्मी मजाक थो कयां, नज़ाकत करे मां कामयाब थी वियुसि कामयाब। ए ॾिस मज़ाक मज़ाक ऐं तुंहिंजो असांजो बि अंदरि उठारे छॾे। मुंहिंजे पहुचण खां पहिरियों ई शम्स खे हवेली में शिफ्ट करे छॾियो। हवेली में उनखे कहिड़े इरादे सां मुंतकिल कयो अथनि? मुंहिंजी इंटेलिजेंस मुताबिक़ शम्स खे हवेली में शिफ्ट करण जे पोयां शामीर जो ख़ासि मक़सदु आहे। अलाए कहिड़ो? दरअसल शामीर खे रुख़सार ऐं शम्स जी आशिकी माशूकी जी ख़बर पइजी वई आहे। केतिरे ताईं मुंहिंजो अंदाज़ो आहे त उहो ॿिन्ही खे गॾु ॿारणु थो चाहे। मां त चवां थो सूबेदार त ओचितो हवेली में खणी वञेसि। तव्हांखे शायदि ख़बर न आहे त मूंसां छा थियो आहे। वरी छा थियो आहे? शमीर ख़ान मुंहिंजी वर्दी लहराए छॾी आहे। मां अणॼातल मुद्दे ताईं मोतल आहियां। इहो त ॾाढो ग़लति थियो। सरदार बेजार खान तव्हां बि पंहिंजो ख़्यालु रखो। मुंहिंजी इंफॉर्मेशन मुताबिक़ तव्हांजी ज़िंदगी बि ख़तरे में आहे ऐं कंहिं बि वक़्तु कुझु बि थी सघे थो। बेजार खान चिबड़ चोरी वार करे हो। तू बेजार हलो मेले ते। बेजार खान तो पंहिंजी ज़िंदगीअ में वॾा वॾा मेला ॾिठा हूंदा, वॾा वॾा मेला। समन सरकार जो मेलो, गाजी शाह जो मेलो, होत फ़कीर जो मेलो। उन मेलनि में वॾा वॾा सर्कस लॻंदा आहिनि, पर तो कंहिं वॾे सर्कस में हिकिड़ो खूनी सर्कस बि ॾिठो हूंदो, जंहिंखे खूनी कोट बि चयो वेंदो आहे। छा? खूनी कोट। उन खूनी कोट में हिकिड़ो बांदी पड़ियल, ज़ंजीरुनि में जकड़ियल, पंहिंजे औलाद जे ओसीड़े में दुनिया खां दूर, ज़माने खां बेख़बर। उन खूनी कोट में तो वो इंसान ज़रूर ॾिठो हूंदो, हिकु इंसान ने मां चिराग न ॾिठो, उहो चिराग मां आहियां। जिब्र चिराग। खैरू सब्र यासीना बस बस। ये तो हम करे हरू भरू पंहिंजो वक़्तु न वॼाए। अॼु तुंहिंजे सर ते केरु बि न ईंदो, छो त अॼु तुंहिंजे हिसाब किताब जो ॾींहुं आहे। हिसाब किताब जो। ॾिस चिबड़ा, मूंखे मारण मां तोखे छा वरितो? खामख़ा मुंहिंजे खून जे केस में जेल हलियो वञे, वञी सड़ंदे। इन खां बहितर न आहे त पाण ॾे वठि करे वठो। हाँ घुर घुर तोखे छा घुरिजे? छा? पर बेजार खान, मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। शर्त इहो आहे त जेके मूं जवानीअ जा ॾींहं तव्हांजे हुन खूनी कोट में गुज़ारिया, छा तूं हे ॾींहं मूंखे वापसि करे सघंदे? करे सघंदी उहे मुंहिंजा ॾींहं वापसि? इहो सभु मुंहिंजे वस में न आहे चिबड़। चङो भला हीअं कर,
ही कर जो पंहिंजे दिल ते हथ रखी इहा ॻाल्हि मञ इहा ॻाल्हि कर त तूं मूंखे पंहिंजो जवान पुट वापसि करे सघनि। ॾिस चिबड़ा इन खां बहितर आहे त तूं माल दौलत मिल्कियत घुर त मां तोखे ॾियां। अञा बि सुठो तरीक़ो इहो आहे त तूं पंहिंजी धीउ जो संग मूंखे ॾे, मां पंहिंजी अधु मिल्कियत तोखे लिखी ॾियां ऐं पंहिंजो पाण में मिठ थी वियासीं न, पोइ त दुश्मनी ख़तम थी वेंदी न चिबड़ा। बस खबरदार जो मुझे पाकदामन थी तो नालो पाजी इन गंदी ज़बान ते रखियो अथई। आंटड़ा कढी छॾींदोसां, फिफिड़ा फाड़े छॾींदोसां। बाक़ी जेको इहो ज़मीन जो टुकड़ो आहे न, इहो पाजी धन दौलत ऐं कफन दफन जे लाइ बचाए रख बेजान। बेजार लाला माल खलास। मां तव्हांखे कंहिं बि ख़ुशफ़हमी में रखणु नथो चाहियां। मूं तव्हांखे हिन खे मारण जो पक्को प्रोग्राम करे छॾियो आहे। शमीर भला मुंहिंजे हथां तोखे कहिड़ो नुक़सान पहुतो जो तूं मूंखे एॾी वॾी सज़ा थो ॾी? अरे यार मूं छा कयो आहे? मां मञा थो त मां शरारतूं कयूं, मस्तियूं कयूं, पर यार मां एॾी वॾी सज़ा जो हक़दार न आहियां। फिरोज खान जी शामिर साईं। फिरोज खान जेकॾहिं आउं हिननि ॿिन्ही खे ज़िंदा छॾे ॾियां, तुंहिंजे ख़्याल में उन ॻाल्हि जो कहिड़ो नतीजो निकिरंदो? जेकॾहिं तो इन्हनि खे छॾे ॾिनो न, क़यामत ते फितनो ख़त्म करण जो इन्हनि वटि सोचजांइ बि न। तूं ही छा चई रहियो आहीं? मां 100% ॻाल्हि सिधी कई आहे। असां टिनी मां को बि बची वियो न, ऐं हिन ॻोठ मां कॾहिं बि फितने ख़त्म थियण जी उम्मीद बि नथी रखी सघूं। फिरोज खान, मूं तोखे ज़िंदा रखण जो प्रोग्राम ठाहियो आहे, पर उन खां पहिरियां तोखे हिननि ॿिन्ही खे मारणो पवंदो। हे वटि पिस्टल, हिननि ॿिन्ही खे ख़त्म करे मुंहिंजे रूम में अची मूंखे ॿुधाए जाए। पहिरियां तोखे त जन्नत जी टिकट कढी मोकिलियां, पोइ हिननि खे मारींदा। छो सभ खां वॾो मुंहिंजो दुश्मन तूं आहीं। तूं मरण जे लाइ तयार थी। रहीम मूं तुंहिंजे चवण ते हिन नांग खे ज़िंदा रखण जो सोचियो हुयो, पर अफ़सोस ही नाकाम वियो। हिननि ॿिन्ही सां गॾु हिन सौट सोगोर खे बि मारे पूरो करे हिननि जा लाश दफ़न करे बंगले जे पोयां अची मूंखे ॿुधाए जाए। ऐं इहो कमु हींअर जो हींअर थियणु घुरिजे, छो त मां नेक कम में देरि करण जो क़ाइल ई न आहियां। शामिर, मुंहिंजा भाउ मूंखां ग़लती थी वई। अरे असां सॻा सोट आहियूं यार, मूंखे त बख़्श कर न। शमीर, हे ॾिस मां तोखे हथ थी ॿधा, मूंखे सिर्फ़ माफ़ कर। शमीर साहब, मां मञा थो त मां दुआरी आहियां, पर यार एॾी वॾी सज़ा न ॾे भाउ। शमीर बेस्ट ऑफ लक। शमीर मुंहिंजा सोट तूं करे मुंहिंजो सोट हुई।
शामिर ज़िंदगी इंसान खे किथां खां किथे वठी ईंदी आहे। मूं कॾहिं ख़्वाब में बि न सोचियो हुयो त तोसां मुलाक़ात थींदी ऐं उहा मुलाक़ात रिश्ते में तब्दील थींदी। मां हिकु ॾींहुं तो में पंहिंजो पाण खे ॻोल्हे लहंदसि। तोखे ख़बर आहे चांदोकी, जॾहिं मूं तोखे पहिरीं नज़र में ॾिठो हो न त मूंखे ईअं लॻो हो ॼण असां ॿई हिक ॿिए जे लाइ ठाहिया आहियूं। इहे थींदो आहे छा? अॻुवाट कुदरती तय करे छॾींदी आहे त कंहिंखे कंहिंसां किथे मिलणो आहे ऐं केरु कंहिंसां किथे जुदा थींदो। सभु कुझु अॻु में तय हूंदो आहे। इन दुनिया जो ख़लकणहार सभिनी खे सभिनी जा नसीब सभिनी जा बख़्त अॻु में ठाहे पोइ हिन दुनिया में उन्हनि खे मोकिलींदो आहे। जेकॾहिं इहो अॻु में तय हूंदो आहे त पोइ ज़िंदगी जे सफ़र में असां अलॻि अलॻि चेहरनि में छो भटकंदा आहियूं? उहो इम्तिहान जो वक़्तु हूंदो आहे। ज़िंदगी असां खां इम्तिहान त वठंदी आहे न। असां कहाणी में एतिरो देर सां छो मिलियासीं? हाणे अलाए केतिरो अरसो गॾु रहणो आहे। पखियुनि जी हर जोड़ी जो अंत विछोड़ो हूंदो आहे ऐं उन ॾींहुं खां ख़ौफ़ज़दा आहियां जॾहिं वरी असांजे विच में जुदाई जो लीको अची कढंदो। ही तूं कहिड़ियूं ॻाल्हियूं थी करी? हाणे असांखे जुदा करण वारो केरु आहे? मुंहिंजो इशारो अब्दी जुदाई तरफ़ हुयो, यानी मौत, जेको हर इंसान जे सिर मथां मिठो आहे। शेख अयाज़ जूं सिटूं आहिनि त ही ख़बर न आहे पर मरण खां पोइ तोसां गॾु जीअण जूं हसरतूं रहंदी। पर जॾहिं मौत आयो, जंहिंखे आयो, पहिरियां जंहिंखे मौत आयो उहो ॿिए जो क़बर में इंतज़ारु कंदो। पंहिंजी कहाणी ससुई पुनो, सोणी मेवाल, हीर रांझा ऐं लैला चनेसर वांगुरु सदियुनि ताईं यादि कई वेंदी ऐं लोग मिसाल ॾींदो त असीं ऊंदाही धरती ते मुहबत जा रोशन सितारा हुयासीं। ज़रूरी नहीं थी। वेरुन के डावे समटाया, धरती विकणी दे समटाया, मटाया मटाया। वेरुन के डावे समटाया, धरती विकणी दे समटाया। हक सच जा संदेश मटाया, केडी बदबख्ती वेरुन जी वस्ती, वेरुन जी सोप सीरियल वेरुन जी वस्ती तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।